ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा की याद करो। मां आत्मा पंहिंजे पाप निराकार परमात्मा जी संतान हिन देह खां न्यारी भ्रुकुटी जे विच में रहंदी आहियां। मां आत्मा मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे परमात्मा। हाणे मां आत्मा परमात्मा खे याद थी करां। बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। बाबा चए थो कि मिठा मिठा सिकील जा ॿार, तव्हांखे हाणे आत्मा जो पीउ परमात्मा मिलियो अथव न। रूह खे पंहिंजो बाप मिलियो आहे, बेहद जो बाप आहे न। तव्हांखे हाणे सतयुग जो राज्य भाग ॾियण आहे। भारत वासियुनि जे लाइ ये ख़ुशख़बरी आहे कि भगवान हिन भारत भूमि में अची करे असां भारत वासियुनि जे लाइ हिन भारत खे स्वर्ग थो ठाहे। छो जी सतयुग में ॿियो कोई खंड न हूंदो, इहो भारत ई हूंदो। हिते ई बाबा अची करे इहो ज्ञान ॿुधाईंदो आहे। मुख्य भारत वासियुनि खे ॿुधाईंदो आहे। वैसे त सभिनि आत्माउनि जे लिए ज्ञान आहे, लेकिन ॿुधदा केरु आहिनि? भारत वासी। बाक़ी सभु धर्म वारा इहो ज़रूरु ॿुधा कि असांजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे। बाबा चए थो मनुष्यनि खे अनेक प्रकार जा ग़म आहिनि हिन दुनिया में। हिते बाबा अची करे ख़ुशख़बरी तो ॿुधाए त ये ख़ुशख़बरी पाण खे सभिनि खे ॾियणी आहे कि परमात्मा हाणे हिन दुनिया खे स्वर्ग तो ठाहे त सभिनि जा दुख ख़तम थी वेंदा। जीअं कोई बीमारी ठीक थियण वारी हूंदी आहे त सभिनि खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदा आहिनि न कि हाणे बसि इहे ठीक थी वियो कि थी वियो। बीमारी आदि दुख जी ॻाल्हियूं कहिड़ी प्रकार जी कहिड़ी दुख जी ॻाल्हियूं दुनिया में आहिनि न। बाबा हाणे असांखे हिकु ई ख़ुशख़बरी सां पूरा दुख ई दूर थो करे। छो जी बाबा चए थो कि इहा जेकी बाबा असांखे ख़ुशख़बरी ॿुधाए थो स्वर्ग में, स्वर्ग अर्थात जिते कोई प्रकार जो दुख अशांति न थींदो। त अहिड़ी दुनिया में पाण हलूं था त बाबा जी हिन ॻाल्हि सां असांजा सभु दुख दूर थी वेंदा आहिनि। इहा आहे ग़मनि जी दुनिया, दुखनि जी दुनिया आहे न। कल्ह ख़ुशियुनि जी दुनिया हूंदी। ख़ुशियुनि जी दुनिया खे यादि करण सां इहा ग़म जी दुनिया भुलिजी वेंदी। हाणे इहा दुनिया तमो प्रधान थी आहे। ॾिसो केॾा भिन्न भिन्न प्रकार जा कर्म भोग आहिनि न। अबलायुनि ते केॾो अत्याचार थींदो आहे। अनेक प्रकार जा विघ्न बि पईंदा आहिनि जीवन में। हिकु त कर्म भोग, शरीर जो भोग हुन भोगणी पवंदी आहे। ॿियो बाबा चवनि था विघ्न बि केॾा पईंदा आहिनि न। कोई बि कर्म कंदा आहियूं त हुन में अनेक प्रकार जे विघ्न पईंदा आहिनि। माण्हू रुकावट डालंदा आहिनि, केॾियूं फालतू फालतू ॻाल्हियूं कंदा थींदा आहिनि। त बाबा चए थो ॿार हाणे धीरज धरो, बाक़ी थोरो समय कल्प पहिरियों बि मां तव्हांखे ईअं ई आयो हुयुमि। तव्हांखे ज्ञान और योग सिखायो हुयो जंहिंसां तव्हांजो सभु कर्म भोग हिसाब किताब चुकतो थी विया हुया। हाणे हिन ई ख़ुशी में रहो त सभु दुख दूर थी वेंदो। कहिड़ी ख़ुशी में रहणो पाण खे कि कल्ह हिन दुनिया में स्वर्ग अचण वारो आहे। बाबा आयो आहे असांखे स्वर्ग जो वरतो ॾियण। बाबा चए थो उल्टो सुल्टो कोई कमु न कजो, न त पोइ तव्हांखे सज़ा खाइणी पवंदी। हाणे जॾहिं बाबा असांखे सभु सम्झ ॾिए थो, पहिरियों त बेसम्झी सां असां उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा हुआसीं, कर्म कंदा हुआसीं, सोचंदा हुआसीं न। कम से कम हाणे त पाण खे बाबा ॿुधायो अथई त पाण खे पंहिंजे हर कर्म में सावधानी रखणी आहे। पंहिंजी सोच, पंहिंजे ॻाल्हाइण में बि सावधानी रखणी आहे, न त ॿियो विक्रमनि जो खातो जमा थी वेंदो। हाणे जो समय आहे सभिनि आत्माउनि खे पंहिंजे विक्रमनि जो बोझो समाप्त करणो आहे। हिसाब किताब चुकतो करणो आहे न। बाक़ी थोरो समय आहे। हिसाब किताब चुकतो करे पाण सभु पंहिंजे घर परम धाम में हली वेंदासीं, शुद्ध आत्मा ठही करे। पोइ सतयुगी नई दुनिया में ईंदासीं। जेतिरो थी सघे सभिनि खे इहो ॿुधायो कि तव्हांजी आत्मा जो पीउ परमात्मा खे निराकार रूप में यादि करो त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। मन मना भव जो अर्थ आहे हे आत्मा मूंखे मामेकम यादि कर त तुंहिंजा जन्मांतर पाप भस्म थी वञे। इन में मूंझण जी थोरी ॻाल्हि आहे। जीअं शरीर जा मापी संबंधी आहिनि, उहो ई इहो आत्मा जो संबंधी आहे न।
ये आत्मा जो पी आहे परमात्मा, त हुनखे हुन रीति यादि करिणो न। आत्मा निराकार त हुनजो पी बि निराकार, त हुनखे निराकार रूप में यादि करो। के शरीरधारी या मूर्ति जे रूप में यादि न करिणो। बाबा चवनि था तव्हां 84 जो चक्कर पूरो कयो न, हाणे वरी खां नई दुनिया में नयो चोलो वठी करे नयो चक्कर शुरू कजो। ये 5000 साल जो जेको चक्कर आहे इहो पूरो थी वियो। ये आत्माउनि जो पीउ परमात्मा उन्हनि खे चए थो, बाबा चए थो तव्हां दुनिया में त माण्हू हद जो संन्यास कंदा आहिनि, घर बार जो। बाबा चए थो हिते त तव्हांखे बुद्धि सां सभु कुझु भुलिजणो अथव, अर्थात कंहिंसां ममत्व न रखिणो अथव। सभु कुझु कंदे बि कंहिंमें बि मोह न हुजिणो खपे। इहो ड्रामो ठहियल ई आहे, सेकेंड बाय सेकेंड पास थींदो रहंदो आहे। पाण त जेको बीती वियो हुन में केॾो दुख में दुखी था थियूं, लेकिन बाबा त एॾो सहज रीति ॿुधाए थो, ॿार इहो त ड्रामो आहे, इहो त खेल आहे। इन में जेको खेल खेल में रोइबो थोरी आहे। हाणे खेल आहे त खेल रीति पाण अगरि जीवन जींदासीं त पाण कॾहिं बि दुखी न थींदासीं। त ई बाबा चए थो इहे जेकी ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां थो इहे जीवन में अपनायो। जॾहिं बि तव्हांखे दुख थिए थो, कोई ॻाल्हि थिए थी, त हुनखे पकड़े न वियो। उहो हिकु सेकेंड जी ॻाल्हि थी करे उहो सेकेंड बि बीती वियो, हुन खां पोइ एॾा ॾींहं बि बीती विया, पाण हुन ई ॻाल्हि खे अञा ते पकड़े वेठा आहियूं। त पंहिंजो जेको अॻियां जो जीवन आहे, अॻियां जो खेल आहे, उनजो बि पाण मज़ो नथो वठी सघूं। थी वई, पाण सां थोरी थींदी आहे कोई ग़लती, लेकिन सभिनि सां थी थिए न। सभिनि जे जीवन में दुख आहे। असां विक्रमनि जे वश थी करे अहिड़ा कर्म करे आया आहियूं जंहिंजे कारण असांजो थिए थो, त असांखे दुखी न थियणो खपे। बाबा चवनि था हिकु त पंहिंजे पास्ट जो कर्मनि जो हमेशह यादि रखो कि मां ही अहिड़ा कर्म करे आई आहियां जंहिंजो मां भुगतान भुगतां थी। ॿियो पाण खे हमेशह सोचणो खपे कि हे ड्रामो आहे। हर सेकेंड बीते थो त हुनखे चओ बीती त बीती वई, हाणे अॻियां जी सोचो, अॻियां पंहिंजो सुठो करो। रोज़ बाबा चए थो हर सेकेंड करो। अगरि नथा करे सघो त रोज़ राति जो इहे ई सोचो, अॼु जो ॾींहुं जीअं बीती वियो, हाणे कल्ह खां नयो ॾींहुं शुरू करिणो आहे। ड्रामो आहे न, खेल त खेॾणो ई आहे। तंहिंखां सुठो ख़ुशी ऐं सुख में छो न जीऊं। जॾहिं जीअणो ई आहे त असां ख़ुशी में जीऊं न, ख़ुदि बि ख़ुशी में जीऊं, सुखनि सां ॿियनि खे बि सुखनि सां जीअण ॾियूं। सभिनि जी ज़िंदगी आहे न, पाण छो कंहिंजी जीवन में करूं कि न तूं हीअं कर हीअं कर। सभिनि जी पंहिंजी पंहिंजी जीवन आहे, सभिनि आत्माउनि में पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियल आहे। बसि शारीरिक संबंध जे हिसाब सां कोई कंहिंजो छा आहे, मां आहे, पीउ आहे, भेण आहे, भाउ आहे, छा आहे, लेकिन असुल में त हुन आत्मा में पार्ट भरियल अथसि न। त पाण खे कंहिंजी बि आत्मा जे जीवन में विघ्न न विझणो खपे, रुकावट न विझणी खपे। जंहिंखे अगरि सुठो थो लॻे त उनजी ॻाल्हि सम्झी करे कि हा भई इहो हिनजे जीवन में सुठो थो लॻे। अगरि तव्हांखे ठीकु थो लॻे, जेकी राय था उहो ॾियो। बाक़ी ज़बरदस्ती कंहिंखे पाण रोकूं, विघ्न हणूं, विझूं कि न हीअं न करे, हीअं न करे, त पाण हुननि जी लाइफ में रुकावट था विझूं न। पंहिंजे चए ते उहो ज़बरदस्ती कुझु ॿियो कमु करनि त उहो बि सुठो न आहे। इन में केरु ख़ुशि, केरु बि न ख़ुशि। तव्हांखे लॻे थो कि हा मां हुनखे ज़बरदस्ती करायोमांसि, तव्हां पंहिंजे अहंकार वश हुन खां करायो, लेकिन उहो त ख़ुशि न आहे न। कल्ह तव्हां शरीर छॾे छॾियो त पोइ छा, केरु हुनजी हाणे संभाल कंदो, केरु हाणे हुनजे जीवन खे संभालंदो। तव्हां त पंहिंजे अहंकार वश, जिद वश हुन सां उहो कर्म करायो जेको कर्म में उहो ख़ुशि बि न आहे। ऐं तव्हां कल्ह शरीर छॾे छॾियो त उहो त हेॾां जो बि न रहिया, होॾां जो बि न रहे न। इन करे बाबा चए थो सदा इहे सोचो कि ड्रामो थो हले, सभिनि जो हिकु पार्ट भरियल आहे पंहिंजी आत्मा में। पाण खे हर हिक खे सम्झानी ॾियणी आहे, सुठो जीवन ठाहिण जी सम्झानी ॾियणी आहे। लेकिन अगरि उहा आत्मा हुन में ख़ुशि न आहे त पाण खे उनखे परमात्मा जे हवाले करिणो आहे। छो कि हाणे न पाण कंहिंखे शक्ति ॾियण लाइ तयारु एॾा आहियूं पाण क़ाबिल। धन आहे, धन सां सभु थोरी कुझु थींदो आहे। धन सां छा थींदो, रोटी ॾींदव, पाणी ॾींदव, घर आदि ॾींदव, कपिड़ो।
लेकिन आत्मा खे सम्झानी त परमात्मा ई ॾेई सघंदो आहे न। इन खां त पाण हुन आत्मा जे बारे में परमात्मा खे यादि करे सुठो सोचूं, ताकी हुन आत्मा खे बि सुठी सम्झ अची वञे कि हा इहा ॻाल्हि ठीकु न आहे। त हर हिकु जे ड्रामा जे पार्ट खे सुठी रीति सम्झी करे हुनखे हुन रीति राय ॾियणी खपे। भक्ति मार्ग में त ज्ञान जो विंचक मार्ग बि न आहे। भले माण्हू भक्ति में शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, लेकिन हुन अनुसार हलंदा थोरी आहिनि, लेकिन नियम प्रमाण पढ़ंदा आहिनि। हा भई इहे बि असांखे पढ़णो आहे, न त कुझु बुरो न थी वञे, इन रीति पढ़ंदा आहिनि कम हलाइण लाइ। लेकिन सम्झ त न ईंदी आहे न। जीवन त पाण पंहिंजे हिसाब सां ई था जियूं न। हिन करे थोरी था जियूं, ईअं थोरी था जियूं हा भई अॼु मां शास्त्र में ग्रंथ में ईअं पढ़ियो त मां अॼु हीअं कंदमि। न, उहो त कलाक अधु कलाक पियो उते जो उते ई भुलिजी वियो पढ़ण खां पोइ पंहिंजी गृहस्थी पंहिंजो जीवन त तव्हां पंहिंजी मत ते त हलायो न। दुनियादारी जीअं सभई करनि था उन हिसाब सां था करो। त इहे शास्त्र आदि पढ़णु, भक्ति आदि करणु, इन सां कोई मनुष्य खे ज्ञान थोरी थो मिले। हिते त बाबा असांखे जो ॻाल्हियूं ॿुधाईंदा हू चईंदा प्रैक्टिकल में तव्हां पंहिंजे जीवन में इनखे अपनायो। मां जेकी बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो कि प्रैक्टिकल पंहिंजे जीवन में तव्हां अपनायो, पोइ तव्हांखे ॾिसो केॾो फ़ाइदो थो थिए। हिते बाबा असांखे सुख शांती वारो जीवन जीअण सेखारण आयो आहे। सिर्फ़ु ईअं नथो चए भई तव्हां रोज़ु अधु कलाक इहो ज्ञान ॿुधो बसि थी वियो, न। जेकी मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां थो हुनखे कर्म करण में यादि करो, हुनखे उन रीति कमु करो जीअं मां तव्हांखे चवां थो। बाबा चए थो आत्मायूं परम धाम में हुयूं त केॾी सुठियूं हुयूं, शांत हुयूं। हाणे त सभई आत्मायूं केॾी अशांत ऐं दुखी पतित थी विया आहिनि न। हाणे सभिनि खे वाणी खां परे निर्वाण धाम में हलण जो समय आहे। शांति धाम पंहिंजे घर जो नाम आहे। शांति धाम में पहिरियों सभु आत्मायूं वेंदियूं, पोइ सुखधाम स्वर्ग में ईंदियूं। ॾिसो दुखधाम, शांति धाम ऐं सुखधाम टे धाम आहिनि। हाणे हिन टिनिनि जे विच में परमात्मा आयो आहे। हाणे दुखधाम ख़तमु थियण वारो आहे, शांति धाम में पाण सभु आत्मा हलण वारियूं आहिनि ऐं हुन खां पोइ सुखधाम ईंदी। त पाण हाणे टिवाटे ते बीठा आहियूं। टे रास्तनि जे उहा रखंदा आहिनि न, कुझु न कुझु पूजा आदि कंदा आहिनि। बाबा चए थो असल में त इहा हिन टिनी रास्तनि जे विच में मां ईंदो आहे। हाणे मनुष्य आत्मा दुखधाम में खां पोइ शांति धाम में वेंदी, पोइ जेको बि हाणे ज्ञान वठंदियूं पोइ उहो सुखधाम में ईंदी। त हाणे मां हिन टिवाटे हिन टिनी रास्तनि जे विच में अची करे तव्हांखे इहो ज्ञान थो ॾियां कि तव्हांखे दुखधाम में वञिणो अथव या सुखधाम में हलणो अथव। सुखधाम में हलणो अथव त मूंखे यादि करे मुंहिंजे मत ते हलो, न त सजाए खाए करे शांति धाम में त सभिनि खे ई वञिणो आहे। लेकिन सुखधाम में हलण लाइ पाण खे परमात्मा जी मत ते हली करे हाणे पंहिंजा संस्कार सुधारणा आहिनि। कलयुग जो अंत सतयुग जे आदि जो समय आहे न। हाणे विच जो संगम युग, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तो हिकदमि कलयुग में घोर अंधियारी राति। राति अर्थात कंहिंखे कोई ज्ञान न आहे, कंहिंखे सम्झ न आहे, कंहिंजे जीवन में सुख न आहे। ऐं हिन ई कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे, जिते सुख शांति संपत्ति हूंदी, सभु ख़ुशि हूंदा। त ॾिसो बाबा चए थो राति खां पोइ ॾींहुं ईंदो आहे। हाणे राति थी हले न दुनिया जी, हाणे हिन खां पोइ सुबुह थींदो सतयुग में। त राति ऐं सुबुह जे विच में छा थींदो आहे, अमृत वेलो। हुन समय सभु माण्हू उथी करे भॻवान खे यादि कंदा आहिनि। छो जी दुनिया जो जॾहिं हाणे राति खां पोइ सुबुह जो विच जो समय जेको आयो, हुन समय भॻवानु धरती ते आयो हुयो। रोज़ त अमृत वेलो थींदो आहे, लेकिन असल में अमृत वेले जो महत्व छो थियो? छो जी जॾहिं दुनिया जो अमृत वेलो थियो हुयो न, जॾहिं हाणे हले थो जेको, अर्थात कलयुग जो अंत पोइ थिए ऐं सतयुग जी आदि अचण वारी हुई, त हुन जे विच में भॻवानु अची करे आत्माउनि खे जगाई। पोइ जीअं जीअं आत्मा जगी वई ऐं हुन परमात्मा खे यादि करे पंहिंजी झोली भरियईं, पंहिंजो भाग्य ठाही, उहो पोइ सतयुगी सुबुह में सुख शांति वारो जीवन जीअं। ॾिसो हिते बि अगरि कोई माण्हू सुठी रीति सुबुह जो उथी करे अमृत वेलो परमात्मा खे यादि कंदो आहे त
उनजो सॼो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो अथसि, अगरि सुठी रीति मन उन में लॻी वियो त। लेकिन हिते बाबा चए थो मूंखे यादि त कंदा न आहिनि, अमृत वेले उथी करे शोर शराबो कंदा रहंदा आहिनि, कोई जोर जोर सां कीर्तन था ॻाइनि या भॼन था ॻाइनि या झांझ था वॼाइनि। बाबा चए थो अमृत वेलो अर्थात शांति सां उथी करे आत्मा परमात्मा सां मिलन मनाए, शांति सां, कोई शोर शराबो न करिणो आहे असांखे, सिर्फ़ु पुस्तक न पढ़णो आहे। जीअं तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजे परिवार सां मिलंदा आहियो न भई, शरीर जा जेका बि संबंधी आदि अथव, सुबुह सुबुह जो उथो त ॿारनि सां पंहिंजे घर परिवार सां सभु मिलंदो आहे, पोइ धंधा दौरी कंदा आहिनि, सभु हिक ॿिए सां मिलंदा आहिनि। कोई अमृत वेलो शोर शराबो जो समय न आहे, कुझु पढ़ण जो समय न आहे, शांति सां वेही करे पंहिंजे मन खे परमात्मा में लॻाइणो आहे, अर्थात परमात्मा सां पाण खे ॻाल्हियूं करणियूं। छो जो इहो उहो समय हूंदो आहे अमृत वेलो, जंहिं समय परमात्मा पंहिंजे ॿारनि सां मिलंदो आहे, उन्हनि जे मन जी ॻाल्हियुनि खे ॿुधंदो आहे ऐं उन्हनि खे उन्हनि में शक्ति गुण भरंदो आहे। त काथे परमात्मा शांति जो सागर, शांति धाम में रहण वारो, ऐं सुबुह सुबुह जो असां उथी करे उनखे झांझ वॼाए करे सॾु था करूं, ईअं था करूं त बाबा चए थो सॾु न करो, हाणे मूंसां मिलन मनायो, मां धरती ते अची वियो आहियां, हाणे शांति सां उथी करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, हिकदमि शांति। छो जी पाण ॾिसो उथी करे या कोई कीर्तन कंदा आहिनि या कोई भॼन ॻाईंदा आहिनि या कोई पाठ आदि पढ़ंदा आहिनि। हाणे हुन समय भॻवानु असां सां मिलण आयो, असां सां ॻाल्हाइण आयो, असां पाठ था पढ़ूं, त पोइ तव्हांजे घर कोई अचे तव्हां सां मिलण ऐं उहो वेठो आहे साम्हूं ऐं तव्हां कुझु उन जे बारे में ई कुझु पढ़ो था कि हा तूं ईअं ईअं करे ऐं तूं ईअं ईअं कई, तूं हिन सां ईअं ईअं कई, त सुठो लॻंदो। भई घर में कोई ईंदो आहे त पाण हुन सां ॻाल्हाईंदा आहियूं न, मिलंदा आहियूं, हालो हाल वठंदा आहियूं। त अमृत वेलो समय परमात्मा सां असां मिलण थो अचे ऐं असां पुस्तक वेही था पढ़ूं या कीर्तन आदि था करूं या हिक ॿिए वेही करे पोइ कुझु बि जो बि कंदा आहिनि माण्हू भक्ति आदि, या उन्हनि खे सनानु आदि कराईंदा या घंटा आदि आरती आदि कंदा, उहो समय इहो न हूंदो आहे। उहो समय हूंदो शांति सां वेही करे आत्म चिंतन करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हुन परमात्मा सां मिलन मनायो, ताकी तव्हांजी आत्मा में परमात्मा शक्ति गुण ज्ञान सम्झ भरे। जे शक्ति ऐं गुणनि सां तव्हां पंहिंजो सॼो ॾींहुं तव्हां पंहिंजे पाण खे हिकदमि तंदुरुस्त महसूसु कंदव। त अमृत वेले जो महत्व छो आहे? छो जो हाणे जॾहिं दुनिया जो अमृत वेलो समय हले थो, इन समय परमात्मा सृष्टि ते अची करे आत्माउनि खे ज्ञान योग शक्तियुनि सां भरंदो आहे। जीअं ॿारनि खे सुबुह सुबुह जो मां पंहिंजे ॿार खे खीर आदि पीआरंदी, ड्राई फ्रूट आदि खाराईंदी, भई सॼो ॾींहुं खेॾंदो, अलाए कुझु खाए न खाए, सुबुह सुबुह जो तयारु करे खाराए पीआरे करे पोइ हुनखे चईंदी अथसि हा भई हाणे तूं खेल, जेको करिणो थी कर। त ईअं ई पाण आत्मायूं परमात्मा जा ॿार आहियूं न, त पाण खे बाबा ॾींहुं सुबुह शुरू थिए त अमृत वेले पंहिंजे आत्माउनि में शक्ति भरंदो आहे, पंहिंजे आत्माउनि खे सम्झ ॾींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे, गुण भरंदो आहे। त उहो कीअं भरंदो? जॾहिं पाण हुन ते ध्यानु ई नथा ॾियूं त उहो पंहिंजे अंदरि उहो सभु चीजूं कीअं भरे सघंदो? पाण उहे ई फालतू ॻाल्हियूं मन में हलनि थियूं, हा हिन ईअं कई, हिन ईअं कई, ईअं उहो थियो, ऐं सॼो समय निकिरी वियो त असां बाबा खे त यादि कयो ई न, असां में त बाबा शक्ति भरे ई न, पोइ असांजो सॼो ॾींहुं बि ईअं ई निकिरंदो आहे। छो जो आत्मा खे सुबुह सुबुह जो जेको परमात्मा हुन आत्मा पंहिंजे ॿार खे शक्ति रूपी भोजन खाराईंदो आहे, उहो असां खाधो ई न, ऐं सॼो ॾींहुं असांजो ईअं ई दुखी, अशांत, क्रोध, कलेश इन रीति निकितो। त हाणे हिन समय खे तव्हां महत्व ॾियो, हिनखे पहचानियो ऐं हिन रीति उथी करे परमात्मा खे यादि करो कि मां पंहिंजे पीउ सां मिलां थी। मन में कोई भारी वारी ॻाल्हि हुजेव, कहिड़ी बि ॻाल्हि हुजेव, उनखे ॿुधायो, हुन सां मिलन मनायो, उनजी जेकी नयूं नयूं असांखे ॻाल्हियूं ॿुधाए थो उनजे बारे में वीचार करो। बाबा परम धाम खां 5000 साल में हिकु बार असां आत्माउनि सां मिलण ईंदो आहे, ऐं हुन एतिरे सुठे समय इहो जेको हले थो, असां अञा ताईं
गृहस्थी में धंधा दौरी में फसियल आहियूं, हेॾनि वेॾनि जी ॻाल्हियुनि में फसियल आहियूं। भले इहे त करिणो ई आहे, लेकिन जीअं पहिरियों ज्यादा ई फसियल हुयासीं न, हाणे उन रीति न फसो। बाबा चए थो खाइण लाइ रोटी भी खपे, कपिड़ो भी खपे, गृहस्थी भी संभालणी आहे, लेकिन ज्यादा उन में सॼो ॾींहुं तव्हां हुन ई में ई टाइम था ॾियो ऐं पर पंहिंजे लाइ टाइम ई नथा ॾियो। बाबा हिन सृष्टि ते आयो हुनखे यादि ई नथा करो। तव्हां अगरि ॾिसंदव कि असां सॼो ॾींहुं छा था करूं त तव्हांखे सम्झ में ईंदो केॾो समय असां फालतू ॻाल्हियुनि में पंहिंजो कढी छॾींदा आहियूं। फालतू हेॾा वॾनि जी ॻाल्हियूं ॿुधण ॾिसण में केॾो समय पाण वेस्ट कंदा आहियूं। त उहो समय हाणे असांखे परमात्मा जी यादि में कढणो आहे। उहो समय असांखे हाणे पंहिंजे सतयुग जे लाइ कमाई करणी आहे, दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। उन समय में असांखे इहा असांखे चिंता लॻी हुई पई हुजे कि हाणे परमात्मा खे यादि करे मूंखे पंहिंजे पिछले जन्मनि जा पाप चुकतू करणा आहिनि ऐं हाणे मूंखे अॻियां कोई पाप न करणो आहे। केॾो वॾो कमु पाण खे परमात्मा ॾिनो अथई न हाणे, त हिन खे पाण सम्झूं ऐं पंहिंजे जीवन में धारण करे हलंदासीं, तॾहिं पाण सतयुग में हली सघंदासीं। तॾहिं पाण अंत में जॾहिं शरीर छॾंदासीं त असांखे सज़ा न मिलंदी। बाबा त चईंदो न, मां तव्हांखे एॾो समय ॾिनो, तव्हां मूंखे यादि न कयो, त बि तव्हां फालतू ॻाल्हियुनि में फसिया रहियो, पोइ हाणे खाओ सज़ा। तंहिंखां सुठो त हाणे परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाप कर्मनि सां त मुक्त थियूं न, उहो सुठो आहे न। ॾिसो तव्हां भक्ति त कंदा आया आहियो, लेकिन हुन सां तव्हांजा कोई पाप कर्म थोरी चुकतू थिया। अगरि भक्ति सां पाप कर्म चुकतू थी वञे हा, आत्मा पावन थी वञे हा, त हाणे दुनिया नर्क थिए ई न। छो जी तव्हां त द्वापर युग खां भक्ति था करो। द्वापर युग में त एतिरो नर्क न हुयो जेको हाणे आहे। अर्थात एतिरो दुख शांति न हुई जेतिरी हाणे आहे। त ज़रूरु भक्ति करण सां असांजा पाप कर्म न कटिया न, तॾहिं त असां एॾा दुखी थी विया आहियूं। एॾा पाप कर्म कया आहिनि, उहो पापनि जो बोझ असां अलॻि अलॻि रीति चुकायूं था न। बीमारी सां था चुकायूं, या कोई परिस्थिति थी अचे, या कोई न कोई प्रकार जो दुख जेको अचे थो। इहो छो थो अचे? पिछले जन्मनि जा हिसाब किताब आहिनि। भई त पिछले जन्म में बि त भक्ति कई हूंदी न, हाणे बि एॾी भक्ति करो था, एॾा जप तप तीर्थ करो था, व्रत आदि रखो था, दान पुण्य करो था, त अञा ताईं तव्हांजा पाप छो न कटिजे आहिनि? छो जी असां यथार्थ रीति भॻवान खे न पहचानंदा आहियूं, न उनखे उन रीति यादि था करूं। भॻवान खे त हेॾा सारा भॻवान जा रूप अची वेंदा आहिनि। माण्हू पंहिंजे पाण खे भॻवान थो चए, पोइ कीअं पाप कटजंदा, कीअं आत्मा में शक्ति भरजंदी? त हाणे यथार्थ रीति अञा ताईं बाबा चए थो तव्हां द्वापर युग खां हाणे ताईं मूंखे कॾहिं बि मुंहिंजे यथार्थ रीति मूंखे यादि न कयो। भई मुंहिंजो रूप निराकार, तव्हांजो बि आत्मा जो रूप निराकार, तव्हां आत्माउनि जो मां पीउ आहियां, मां परमधाम में रहण वारो आहियां, मां ज्ञान जो सागर, सुख जो सागर, आनंद जो सागर, प्रेम जो सागर, त आत्माउनि जो पीउ हाणे मां तव्हां जेके यादि था करो उहो भॻवानु मां आहियां, मूंखे पंहिंजो शरीर बि न आहे। हिन रीति कॾहिं असां भॻवान खे यादि कयो न कयो न, त हिन रीति यादि न कयो, हिन करे असांजा पाप कर्म न कटिजे। छो जी पाप कर्म किथे चढ़ियल आहिनि? आत्मा ते चढ़ियल आहिनि न। त आत्मा त निराकार आहे, त निराकार ते जेका पाप कर्म चढ़ियल आहिनि उहे साफ़ कीअं थींदा? भई जेकी चीज जीअं हूंदी आहे उनखे उन रीति साफ़ कबो आहे न। त हाणे आत्मा त निराकार आहे, त आत्मा निराकार जो अखियुनि खां बि ॾेखारे में नथी ॾे, ऐं उनजे मथां ई लेप शेप चढ़ियल आहे। इहा आहे सभिनि खां वॾी कुदरत। जो चीज अखियुनि खां ॾेखारे में नथी ॾे उहो ई सॼे शरीर खे हलाए थी, उहो ई उन ते ई लेप शेप चढ़े थो। असां सुठा कर्म करूं था उन ते ई लेप शेप चढ़े थो। त ॾिसो केॾी वॾी कुदरत आहे न। इहे हिन कुदरत खे पाण सम्झंदासीं ऐं परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं, तॾहिं पंहिंजी आत्मा जो उहो लेप शेप साफ़ थींदो। ऐं साफ़ थींदो त आत्मा छा थी वेंदी? शुद्ध थी वेंदी न। भई हुनजो हाणे कंहिंसां बि कोई हिसाब किताब न अथसि। ॾिसो तव्हां आत्मा जंहिंसां बुरो कर्म करे आया न, हुन आत्मा जो पीउ बि केरु आहे? परमात्मा आहे न। अगरि मां परमात्मा खे यादि कंदमि ऐं हुनखे चईंदमि भई मूंखे क्षमा करो, तव्हां मां विकारनि जे वश जेका बि कर्म करे आहियां, त
त हुनजी हिन यादि सां उहो हुन आत्मा सां मुंहिंजो जेको हिसाब किताब हूंदो उहो कटे छॾंदो। छो जी असां ॿिन्हिनि जो पीउ उहो ई आहे न, त असां पीउ सम्झी करे मां हुन खां माफ़ी कई मांगी की भई मूंखे माफ़ करो, मां हुन आत्मा भाव सां बुरो कयो, त पीउ त माफ़ कंदो ई न। त बाबा चए थो हिन रीति पंहिंजे 63 जन्म द्वापर युग खां हाणे ताईं असांजा 63 जन्म थी विया आहिनि, त एतिरे जन्मनि जो असांजे पापनि जो बोझो चुकतो थी वेंदो। त हाणे सॼो ॾींहुं फालतू ॻाल्हियुनि में न कढो। बाबा चए थो सॼो ॾींहुं फालतू ॻाल्हियुनि में न कढो। हाणे हिन रीति समय मिलियो अथव त छो न था तव्हां पंहिंजे बाबा खे यादि करे, सतयुग जे लाइ बि पंहिंजी कमाई थी थिए न। हाणे बाबा जे हिन ज्ञान जो हिकु हिकु शब्द लाखों रुपए जो आहे। असां रोज़ु ज्ञान ॿुधूं था, रोज़ु हिकु पॉइंट कोई बि यादि करे सम्झी करे तव्हां ख़ुदि जीवन में धारण करो, ॿियनि खे ॿुधायो त तव्हांजी रोज़ जी लखनि खां बि ज़्यादा कमाई थींदी अगरि तव्हां ॿियनि खे बि ॿुधाईंदव। ऐं तव्हां बाबा खे बाबा चए थो मूंखे यादि करे तव्हां कर्म कंदो, ऐं कहिड़ी आत्मा खे मदद मिली वई तव्हां यादि था करो त उनजी बि तव्हांजी कमाई जमा थींदी। त हाणे समय आहे पिछलो जन्मनि जो हिसाब किताब चुकतो करण जो, ऐं अॻियां स्वर्ग जे लाइ पंहिंजो खातो जमा करणो आहे। त अहिड़े समय खे पाण पहचाने, जॾहिं पाण खे परमात्मा पहचान ॾिनी अथई ऐं इहे ज्ञान ॿुधूं था त हाणे हिनखे सम्झी करे हलो। इहे कोई उहो जेका दुनिया में ज्ञान हूंदा आहिनि उहो ज्ञान न आहे, इहे असांखे परमात्मा जो ज्ञान ॾे नई दुनिया में हलण जे लाइ, नई दुनिया जे लाइ खातो थो जमा कराए, पिछले जन्म जन्मांतर जे पापनि सां असांखे मुक्त थो कराए। जेको चईंदा आहिनि न पाप कटेश्वर शिव खे चईंदा आहिनि मुक्तिदाता, जीवन मुक्तिदाता, ये असली में उनजो कर्म, उनजो कर्तव्य हाणे हले थो परमात्मा जो। जेको पाप कटेश्वर चईंदा आहियूं उहो हाणे उनजो पाठ हले थो परमात्मा जो। चए थो तव्हां जेतिरो मूंखे निराकार रूप में यादि कंदव तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। अच्छा मिठी मिठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे बुद्धि रूपी पांव मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रखण वारा सर्व प्राप्ति संपन्न अथव। सर्व प्राप्ति संपन्न शक्तिशाली आत्मा अथव। जो ॿार बुद्धि रूपी पांव जरा बि मर्यादाउनि जे ॿाहिरि न कढंदा आहिनि उहे लकी ऐं लवली हूंदा आहिनि। उन्हनि खे कॾहिं बि कोई विघ्न अथवा तूफ़ान परेशानी उदासी अची न सघंदी। यदि ईंदी बि त सम्झणो खपे कि ज़रूरु बुद्धि रूपी पांव मर्यादाउनि जे लकीर जे ॿाहिरि असां कढियो आहे। त लकीर जे ॿाहिरि कढंदासीं त फ़क़ीर थी वेंदासीं न। हिन करे फ़क़ीर मतिलबु मांगण वारो। हिन करे सदा पंहिंजी बुद्धि खे परमात्मा खे यादि करे पंहिंजी बुद्धि खे शक्तिशाली ठाहियो। छोजो जीवन में कोई बि कॾहिं बि ॻाल्हि अचे थी ऐं असां कोई न कोई कंहिं ते क्रोध कयो, कॾहिं लोभ कयो, मोह कयो, अहंकार या कंहिं ते रोब जमायो या कुझु उल्टो सुल्टो पाण चई छॾियो त पाण परमात्मा जी मर्यादाउनि ते न हलियासीं न। छोजी परमात्मा त चईंदा आहिनि मुंहिंजी मर्यादा आहे, मां तव्हांखे चवां थो कोई तव्हांखे मारे बि त बि तव्हां चुप वियो मूंखे यादि करो त तव्हांखे मुंहिंजी मदद मिलंदी। त पाण खे कॾहिं बि पाण खे पंहिंजे बाप सां पाण खे दूर न करिणो आहे। सदा पंहिंजी बुद्धि में बाप जी यादि, बाप जी श्रीमत हुजे ई सही, तॾहिं पाण शक्तिशाली कहलाईंदासीं। न त घड़ी घड़ी भॻवान खां मांगंदा रहंदासीं मुंहिंजो इहो दुख दूर करो, मूंखे हीअ शक्ति ॾियो, मूंखे गुण ॾियो, मुंहिंजी हीअ मनोकामना पूरी करो। त इहे मांगण वारा था भिखारी, फ़क़ीर थींदा आहिनि। असां फ़क़ीर थोरी आहियूं, असां त परमात्मा जा ॿार आहियूं न। ॿार कोई माउ पीउ खां मांगदा आहिनि छा भिखारी वांगुरु? उन्हनि जो त हक़ हूंदो आहे न। त बाबा चए थो हाणे हक़दार ठहो, पंहिंजे भॻवान खे पंहिंजे पीउ जे रूप में यादि करो सदा, त तव्हां सदा ई सर्व विघ्ननि खां परे रहंदव और सदा ई ख़ुशि रहंदव, मर्यादाउनि जे अंदरि रहंदव।
स्लोगन आहे जो सदा न्यारा ऐं बाप जा प्यारा हूंदा आहिनि उहे सदा ई दुनिया जे वायुमंडल सां सेफ रहंदा आहिनि। न्यारा अर्थात दुनिया में रहंदे हुए बि कंहिंसां मोह न हुजे, तॾहिं पाण परमात्मा जा प्यारा ठही सघंदासीं ऐं हिन दुनिया में रहंदे हुए बि हिन दुनिया रूपी कीचड़ खां परे रहंदासीं जीअं कमल जो फूल हूंदो आहे। अच्छा।